लाड़काने खां ब्यूरो चीफ जावेद पीरसाद जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काणो मेडिकल सेंटर में गलत इंजेक्शन लगण ते मासूम ॿारड़ी 24 कलाकनि खां बेहोश पियल वारसनि पारां सख़्त एहतजाज बैदि डॉक्टर मौके तां निकिरी मेडिकल सेंटर तां खिसकी वियो। तफ़सील मूजिब शहर जे ख़ानगी मेडिकल सेंटर ते शहरी मक़बूल भुट्टो पारां आंदल मासूम न्याणीअ जो इलाज सुनील कुमार जे वार्ड में दाख़िल करायो वियो, जिते डॉक्टर तरफ़ां ॿारड़ीअ खे इंजेक्शन हई वई, जंहिं जे नतीजे में ॿारड़ीअ खे तकलीफ़ वधण बैदि बेहोश थी वई, जंहिंखे 24 कलाक होश न अचण ते वारसनि पारां सेंटर अंदर दाहूं कयूं वयूं त ॼाणायल डॉक्टर सेंटर मां निकिरी फरार थी वियो, जॾहिं त मासूम निंगरे जे वारसनि समेत शहरी वॾे तादाद में सेंटर अंदर पहुची डॉक्टर ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। उन मौके ते निंगरे जे पीउ मक़बूल भुट्टो दाहींदे चयो त मासूम न्याणी खे कामण जे आर्ज़े सबब डॉक्टर सुनील कुमार जे ख़ानगी मेडिकल सेंटर ते आंदो, जिते डॉक्टर तरफ़ां हिकु इंजेक्शन लॻाई वई, जंहिं बैदि ॿारड़ी सख़्त तकलीफ़ में ईंदे बेहोश थी वई आहे। अहिड़ी शिकायत मूं डॉक्टर समेत अमले सां कई, जिन चयो त ॿारड़ी खे कुझु कलाकनि में होश अची वेंदो, पर 24 कलाक गुज़रण बैदि होश में न अचण ते मां डॉक्टर वटि वियुसि त हुन चयो त ॿारड़ीअ खे ऑक्सीजन ते रखणो पवंदो, ॿारड़ी जी हालत ख़तरे में आहे। अहिड़ो जवाब ॾेई डॉक्टर सेंटर तां खिसकी वियो। मुंहिंजी ॿारड़ीअ जी हालत हिन वक़्त ताईं बहितर न आहे थी। हुन वधीक चयो त जेकॾहिं ॿारड़ीअ खे कुझु बि थियो त ज़िम्मेवार डॉक्टर सुनील कुमार ऐं उतां जो अमलो आहे। हुन घुर कई त गफ़लत कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।